मिलंदो अक़ल सां मिलंदो अगर मां हूंदी त मां सां मिलंदो जे मां जी क़बर हूंदी त मां जी क़बर खां विदा कंदो खुदा के गम न वारी आयतुल्लाह तकी बहजत चवनि था इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ने पूछा गई करबला जो वञण खां ख़बर कीअं पवे ज़ियारत क़बूल आहे या न साईं जन चवनि था हुसैन जी ज़मीन जे अॻियां पहुचे अखियुनि मां ॻोढ़ा वही वञे सभु वञो हुसैन मौला तोखे करबला वारे पाण मोहर हणी घुरायो आहे अज़ादारा ने मज़लूम करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं मदीनो छॾियो रिवायत जा जुमला आहिनि सिधो आयो नाने जी मज़ार ते रोई करे फरमाइनि था नाना तो जी उम्मत हुसैन खे रहण नथी कई मौसम नबी जा जुमला आहिनि मौसम नबी साहब नाने की मज़ार ते थी करे तो नाना जंगल में टुकड़ों की बस्ती बसाएगा नाना हुसैन अपना मदीने वापस आएगा नाना हुसैन जो आखिरी सलाम रोने वाले रिवायत जा जुमला है किताब जो नालो रियाज़ुन नज़ा अज़ादारा ने मज़लूम करबला नाने जी कब्र ते सिर मौला इमाम हुसैन रखियो न इमाम अलैहिस्सलाम इहो महसूस कयो नाने मोहम्मद शफ़क़त वारो हथ रखी करे आवाज़ आई हुसैन अलविदा मुंहिंजे दीन जी बक़ा जे ख़ातिर तो वञी तो पियो अज़ादारा ने मज़लूम करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं मोकिलाया सलाम जन फरमाइनि था ओ दरबार मां ख़ाली मोटण वारी अम्मा हुसैन जो आख़िरी सलाम रोइण वारो रियाज़ुन नज़ा जा जुमला आहिनि रोइण वारो इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो मां मुंहिंजो आख़िरी सलाम क़ब्र साईं मां आवाज़ आई बचड़ा हुसैन रुगो मदीनो तू न छॾीने बचड़ा तू मदीनो छॾीने मां बचिया छॾींदी मां ओ बचड़ा तू लाशूं ढोईंदे मां तोड़े कटे कटोड़ंदी मां तू कासिम जा टुकड़ा करे मां कासिम जा टुकड़ा ॾेराईंदी मां अॼु कमल लाला कंहिंजे गुम न आई रोइण वारे बन मुहर्रम जे करबला जे ग़रीब हुसैन बिन अली पहुतो मैदान करबला में इमाम हुसैन जन फरमाइनि था अब्बास बनु असद वारनि खे घुराए जॾहिं बनु असद वारा आया न अज़ादारा ने मज़लूम करबला बनु असद वारा आया रोइण वारो बनु असद जे माण्हुनि खे मौला मुख़ातिब थी करे चयो बनु असद वारो मूंखे ख़बर आहे मुंहिंजी नाने जी उम्मत बुखियो प्यासो मूंखे क़त्ल कंदी जॾहिं हिते मुंहिंजा गवार अचनि दुनियनि जो मेहमान बणाइजो उन्हनि खे थधो पाणी बि पीआरिजो ऐं इहो चइजो बि सयो जंहिंजे सदके में पीओ थो उहे असां ख़ुशी आहे अॼु को मौला लाला कंहिंखे ग़म न वारे रोइण वारो इमाम जन फरमाइनि था ओ बनु असद जा मर्दो नौजवानो बुज़ुर्गो ओ नौजवानो मूंखे नाने जी उम्मत क़त्ल कंदी तव्हां असांजे लाशनि खे त घुराए छॾियो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुख़ातिब थी औरतुनि सां चए थो ओ मस्तूरात बनु असद तव्हांजा मर्द असांखे न दफ़नाईंदा पाणी जे बहाने असांजे लाशनि ते बुक बुक मिटी जो वञनि रसूल लाशा न घुराए ॾींदा मां पुछां थो तव्हांजा काइनात के अहिड़ा मज़लूम आहिनि रोइण वारो मौला इमाम हुसैन क़िबला ने इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़िबला ने इन बनु असद सां मुख़ातिब थी करे चए थो ओ बनु असद जा ॿार तव्हांजा मर्द बि असांखे दफ़न न कंदा तव्हांजा मर्द असांखे दफ़न न कंदा हिकिड़ी मिनत लाइजो रांदि खेॾण जे बहाने ई अची करे असांजे मथां बुक बुक मिटी जो वञनि असांजा लाशा न घुराए ॾींदा रोइण वारो बन मुहर्रम इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान में कंहिं महिल हुते थो रहे कंहिं महिल हुते थो रहे कंहिं महिल हुते थो रहे तारीख़ दाना हलाल इब्न वाक़ राविया चए थो मां ॾिठो हुसैन मौला कंहिं महिल हुते थो रहे कंहिं महिल हुते मां पुछियोमांसि मौला ॾिसो त सही कंहिं महिल हेॾे थो रहे कंहिं महिल होॾे मौला जन फरमाइनि था हलाल इब्न वाक़ करीब आहे हलाल हिते मुंहिंजो अकबर लहंदो हलाल हिते मुंहिंजो ग़ाज़ी लहंदो हलाल हिते मुंहिंजो क़ासिम लहंदो रोइण वारो थोरी देरि गुज़री चए थो मां अॻिते वधियुमि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे क़रीब पहुतुमि रोइण वारो जॾहिं मां क़रीब वञण जी कयां हुसैन मौला जन फरमाइनि था हलाल मुंहिंजे वेठो न अचिजांइ रोइण वारो वेठो न अचण जो नालो आयो न इमाम हुसैन